हुआ अॼु उन निमांदनि खे बि सोचणु घुरिजे, अवाम खे बि सोचणु घुरिजे। जॾहिं पहिरियां PTI जी जॾहिं हुकूमत हुई उन टाइम ते निकिता ते अॼु निकिरनि न, अॼु बि त निकिरनि। अॼु 250 रुपया लीटर पेट्रोल जे पुनो आहे, छा ग़रीब अवाम कंदी? ऐं ग़रीब अवाम खे कुझु रिलीफ ॾिनो वञे, पेट्रोल सस्ते मां सस्तो कयो वञे, छा चकर आहे यार? ख़ुदा कंहिं अवाम जो बि सोचो। ऐं अवाम जो त ठिप नथा सोचो, ऐं रुगो पंहिंजा पेट भरियो पिया। ॿाहिरि मुल्कनि में अवां जूं मिलियूं, फैक्ट्रियूं, फ्लैट, बंगला, उन्हनि खे गर्क करियो, पाकिस्तान जे मथां ख़र्चो करियो। न हिन वक़्तु पेट्रोल सां गॾु हर चीज़ महांगी थी आहे। पेट्रोल खां वठी खाधे पीते शयूं सभु महांगी थी वियूं आहिनि। उहे बि जेके हुकुमरान हुया हितां जा, उहे एहतिजाज कंदा हुआ। 2 रुपया पेट्रोल वधंदो हो त सॼे जहान खे ॿुधाईंदा हुआ त इमरान ख़ान चोर आहे। हिन वक़्तु केरु चोराए जो महांगाई थी रही आहे? बाबा अवी शरीफ़ हुयो त अवां जो कमु अवी घटायो। इमरान ख़ान खणी चोर हुयो, इमरान ख़ान चोर हुयो त इमरान ख़ान खे छॾियो। अवी ईमानदार जा नसल ईमानदार जे पुट हुयो त अवी घटायो पेट्रोल, अवी महांगाई खे घटि करे। हिन दौर जे अंदरि दिहाड़ी तबिको गेह में महांगो, गेह ऐं तेल नथो वठी सघे, अटो छा वठंदो? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, रोडनि ते फुरू न कंदा पोइ छा कंदा? रोडनि ते निकिरणो पवंदो। ग़रीब अवाम जेको मज़दूरी वारो, जंहिंखे हिकिड़ो ॾींहुं कमाइनि 4 ॾींहं वेहनि, उहो फुर न कंदा पोइ छा कंदा? चए अॼु हिते फुर्ती, अॼु हिते फुर्ती, अॼु हिते फुर्ती। उहो ग़रीब अवाम मजबूरन निकिरे थी। पंहिंजे बच्चनि खे छा कनि? मटी त न खाराईंदा। 500 रुपया दिहाड़ी वारो छा करे सघे थो? कुझु शर्म करियो, कुझु हया करियो। अवाम में त बिल्कुलु शर्म ई कोन्हे।